घोटकी जे ॻोठ निहाल चाचड़ जो रहवासी क़तल थी वियल शाहिद हुसैन मंगी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि पारां एसएसपी ऑफिस आरो एहतियाजी मुज़ाहिरो करे कातिलनि जी गिरफ़्तारी जो खेसि मुतालबो कयो आहे। टे भाइर हुयासीं सभु बचाव हिकिड़ो औलाद जेकॾहिं असांजो इंसाफ़ न थींदो, असांजा कातिल गिरफ़्तार न थींदा, असां DIG ऑफिस अॻो, असां IG ऑफिस अॻो, असां सुप्रीम कोर्ट बि धरणो हूंदासीं। बराए महिरबानी असांजे आला अमलदारनि खे, SSP घोटकी खे, चूंडियल नुमाइंदनि खे, हद जे सरदारनि खे, अमीरनि खे, कामोरनि भोतारनि खे, पीरनि खे, सभिनि खे इहा दरख़्वास्त है त शहीद जा कातिल गिरफ़्तार करायो। SP साहब मिलियो असांखे, SP साहब मिलियो रोड ते वञे पियो, चयो मां DIG ऑफिस कमु आहे, मां होॾे वञा थो, तव्हांजा माण्हू गिरफ़्तार कनि। अॻवाननि अख़्तियार मंगी जो चवणु हो त असांजे नौजवान शाहिद मंगी खे नाहक क़तल कयो वियो आहे, जंहिंखे 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। माना गंबड़ में हितां वयो सखर को मुको गंबड़ 5 ॾींहं शाम जो पहुची वियो, 5-6 बजे इन्ही में गिरफ़्तार न थियो आहे। छा उहो उन वॾनि जा हथ आहे, जो कादपुर जा मोज़ शख़्स आहिनि न, उन जा हथ आहिनि ते, उन जा वाठानी उहे। वो कादरपुर जो हिकिड़ो जेको आहे पंहिंजो छा चवंदा हो साफ़ी आहे, साफ़ी जे करे उनजो साफ़ी जेको आहे बिरादरी उनजी मदद करे थी। कहिड़ो साफ़ नथो रखे। अॼु 5 ॾींहं असांजो भाउ अस्पताल में पियो, 5 ॾींहं फौत थी आहे, कादरपुर में एहतिजाज कयो ॾाढी पोस्ट न रखी आहे, सभु उनखे बचाइण चाहिनि था, जेको तारीख़ थींदो था उन में जेको सभु उनखे लिकाइण चाहिनि था। हा न हुननि DIG सखर पीर मोहम्मद शाह ऐं SSP घोटकी हफ़ीज़ुर रहमान बुगटी खां मुतालबो कंदे चयो आहे त 2 ॾींहंनि अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।